हिकु ज़माने में जॾहिं दुनिया में वॾा वॾा बादशाह पंहिंजे महलनि में वेठा हूंदा हुआ। दोस्तो, बादशाह त हिकिड़ो ई आहे जेको पंहिंजो मालिक आहे, पर हिन कूड़ी दुनिया में बि हिकु बादशाह हो। सिंध जी सरज़मीन ते बि हिकु अहिड़ो बादशाह हो जंहिंजो नालो बादशाह नसरुद्दीन हो। हिन जी हुकूमत वॾे शानो शौक़त सां हलंदी हुई। लश्कर हज़ारनि में वज़ीर अक़लमंद, खज़ानो सोन सां भरियल, पर दिलि में हिकु ख़ाली जाइ हूंदी हुई। नसरुद्दीन जी हिकु आदत हुई त हू शाम जो पंहिंजो लिबास बदिलाए आम माण्हुनि जीअं बाज़ारनि ऐं ॻोठनि में घुमंदो हो। हू चाहींदो हो त बरे सग़ीर मतिलबु कंहिं सुञाणप जे पंहिंजी रियत खे ॾिसी संदसि हाल अहिवाल सम्झे। हिकु शाम जॾहिं चंड जो नूर आसमान ते पखिड़ियल हो ऐं शहर जूं घिटियूं आराम सां ख़ामोश हुयूं, बादशाह आम माण्हुनि जीअं कपिड़नि में हिकु पुराणे ॻोठ ॾांहुं निकिरी पियो। उन ॻोठ में हिकु ग़रीब बकरार रहंदो हो जंहिंजो नालो जमाल हो। जमाल वटि कुझु बकरियूं हुयूं जिन खे हू हर रोज़ खीर कढी शहर में विकिणंदो हो ऐं उन्ही रोज़ी ते पंहिंजे ॿारनि जो पेट भरींदो हो। जमाल जी ज़बान में सचाई ऐं दिलि में हमदर्दी हुई। ॻोठ जा माण्हू चवंदा हुआ त जेको जमाल खां खीर ख़रीद करे थो उन जे घर में बरकत वधे थी। बादशाह नसरुद्दीन जॾहिं ॻोठ में पहुतो त हुन जमाल खे ॾिठो जेको दरिया जे किनारे ते पंहिंजे बकरियुनि खे पाणी पियारे रहियो हो। जमाल जे चहिरे ते महिनत जी थकावट हुई, पर अखियुनि में हिकु अजीब रोशनी हुई। बादशाह वेझो वञी खेसि सलाम कयो। अस्सलाम वालेकुम भाउ। जमाल वराणियो, वालेकुम अस्सलाम ओ मुसाफ़िर, तूं कहिड़ो माण्हू आहीं? तुंहिंजो चहिरो त शहर जो थो लॻे, पर कपिड़ा ॻोठाणा जहिड़ा आहिनि। बादशाह मुरकंदे चयाईं, मां रुॻो हिकु आम मुसाफ़िर आहियां, रस्तो लताड़े अची वियुसि, सोचियुमि थोरो आराम करे वठां। जमाल वॾी दिलि सां चयाईं, अड़े भाउ, तूं त असांजे महिमान आहीं, अचु मुंहिंजे ठिकरे वारे जबर हेठि वेह ऐं मां तोखे ताज़ो खीर पियारींदुसि। उन ई लम्हे खां हिकु कहाणी शुरू थी वई, बादशाह ऐं बकरार जी विच में, जेका ईंदड़ ॾींहं में रुॻो ॿिनि माण्हुनि जी मुलाक़ात न रहंदी, पर सॼी सल्तनत लाइ हिकु सबक़ बणिजंदी। राति जो जमाल जे घर में बादशाह खे उताक में विहारियो वियो। जमाल जी ज़ाल बि इज़त सां मानी पकाए आंदी, सादो साग ऐं खीर थोरो मिठाण। बादशाह खे अहिड़ी सादगी ऐं मुहबत ॾिसी दिलि अंदरि अजीब सकून महसूसु थियो। उन राति जॾहिं सभु सुम्ही विया, बादशाह सोचणु लॻो, महल में सोन जा थाल पर दिलि ख़ाली, हिते मिटी जी थाल पर दिलि भरिजी थी वञे। ऐं इहो ई लम्हो हो जॾहिं बादशाह जी ज़िंदगी में तब्दीली जी शुरूआति थी। ऐं सुबुह जो सिजु उभिरियो त ॻोठ जा माण्हू पंहिंजे पंहिंजे कमकार में लॻी विया। जमाल पंहिंजी बकरियुनि खे साञी पासे जबल जी चरागाह ॾांहुं वठी हलियो वियो। जॾहिं हू वापसि आयो त मुसाफ़िर, जेको हक़ीक़त में बादशाह नसरुद्दीन हो, अञा ताईं जमाल जे छपर हेठि वेठो हो। जमाल मुस्कुराईंदे चयाईं, भाउ, सॼी राति हिते रहीं थो, हाणे ॿुधा तूं केरु आहीं? तुंहिंजी ॻाल्हियुनि मां लॻे थो त तूं को पढ़ियलु माण्हू आहीं ऐं आम ॻुठाणो न आहीं। बादशाह थोरो सोचियो, पोइ मुरकंदे चयाईं, हओ, मां शहर मां आयो आहियां। मुंहिंजो नालो नासिर आहे। मां ॾिसणु थो चाहियां त ॻोठाणनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी। संदनि ख़ुशी ऐं ॾुख जा छा आहिनि? जमाल सचाई सां चयाईं, ॾुख असांजो साथ आहे, पर ख़ुशी असांजी महिनत में आहे। असां वटि सोन न आहे, पर सुख आहे। असां वटि माल न आहिनि, पर दिलि जा घर आहिनि। कॾहिं कॾहिं सोचां थो त जेकॾहिं बादशाह पाण अची ॾिसे हा त
शायदि हू बि सम्झे हा त रियत कीअं जी थींदी आहे। नसरुद्दीन जी दिलि धड़कण लॻी। हुन महसूसु कयो त जमाल जी ज़बान मां निकिरंदड़ लफ़्ज़ में हिकु सचाई जेको दरबार जा वज़ीर ऐं अमीर बि ॿुधण नथा ॾियनि। राति जो ॿीहर जॾहिं सभु गॾु थिया त जमाल बादशाह खां पुछियो, नासिर भाउ, तूं शहर में छा कमु थो करें? बादशाह थोरो खिलंदे वराणियो, मां शहर में अदालतुनि में वेंदो आहियां, माण्हुनि जा मसइला ॿुधंदो आहियां। कॾहिं कॾहिं फ़ैसिलो ॾियण बि मुश्किल लॻंदो आहे, छो त सच ऐं कूड़ में फ़र्क़ु करणु आसान नाहे। जमाल हिकु लम्हे लाइ सोचियो, पोइ चयईं, भाउ, सच ऐं कूड़ में फ़र्क़ु कॾहिं बि मुश्किल नाहे, मुश्किल रुॻो दिलि आहे। जेकॾहिं दिलि साफ़ आहे त सच पाण ॻाल्हाए थो। असां ॿकरियूं विकिणूं था, पर जेकॾहिं को माण्हू ग़रीब अची वञे त कॾहिं कॾहिं खेसि खीरु मुफ़्त में बि ॾियणो पवे थो, छो त असां सम्झूं था त अलाह जी ॾिनल रोज़ी में बरकत आहे। जेकॾहिं तूं बि दिलि साफ़ रखीं त फ़ैसिलो पाण ई आसान थी वेंदो। उहे लफ़्ज़ बादशाह जी दिलि ते अहिड़ी असरु करे विया जो हू सॼी राति उताक में वेठो रहियो ऐं सोचींदो रहियो। हिन ग़रीब ॿकरी वारे वटि अहिड़ी दानाई आहे जेका मुंहिंजे वॾनि वज़ीरनि वटि बि नाहे। ॿिए ॾींहुं जॾहिं नासिरुद्दीन वापसि पंहिंजे महल में वियो त संदसि चहिरे ते अजीब तब्दीली हुई। वज़ीरनि खे लॻो त बादशाह कंहिं ॻुझो राज़ में फाथल आहे। वज़ीरनि मां सभ खां वॾो वज़ीर फ़रीद पंहिंजे साथियुनि खे चयाईं, बादशाह किथे वञी थो, कहिड़े ॻोठ में कहिड़े माण्हू सां मिलंदो आहे, असांखे हिन ॻाल्हि जो पतो करणो पवंदो। जेकॾहिं कंहिं ग़रीब ॿकरी वारे सां बादशाह जो गहरो तालुक़ु थियो त असांजी ताक़त घटिजी वेंदी। ऐं अहिड़ी तरह महल जे अंदरि साज़िश शुरू थी वई। वज़ीरनि फ़ैसिलो कयो त जमाल ते नज़र रखबी ऐं संदसि किरदार खे ख़राबु करण जी कोशिशि कई वेंदी। पर बादशाह नसरुद्दीन जी दिलि में जमाल लाइ इज़त वधंदी पई वई ऐं हू हर हफ़्ते ॻुझे नमूने ॻोठ वेंदो हो, जमाल सां वेंदो हो, संदसि ॻाल्हियूं ॿुधंदो हो ऐं रीत जिन हालतुनि में बाबति सिखंदो हुयो। हिकु ॾींहुं जमाल बादशाह खे चयाईं, नासिर भाउ, जेकॾहिं तूं वाक़ई माण्हुनि जी मदद करणु थो चाहीं, पहिरें पंहिंजे वेझनि माण्हुनि मां वॾा माण्हू जेके महल में आहिनि, उहे रीत खे फरे रहिया आहिनि ऐं तोखे संदन हिसाब वठिणो पवंदो। इहे लफ़्ज़ बादशाह लाइ बिजली जी कड़क वांगुरु हुआ, पर दिलि में हू ॼाणे वियो त जमाल सच थो ॻाल्हाए। हिकु ॾींहुं महल जे वॾनि वज़ीरनि मां वज़ीर फ़रीद बादशाह वटि अची अर्ज़ु कयो, क़िबला, असां वटि ख़बरूं अची रहियूं आहिनि त हिकु बकरार जमाल रियत में वॾा असर विझी रहियो आहे ऐं माण्हुनि चवनि था त जमाल जी ॻाल्हियुनि में अक़ल ऐं दनाई आहे। जेकॾहिं रियत संदसि पुठियां लॻी वई त बादशाह जे हुकुम खे घटि अहमियत मिलंदी ऐं असांखे अहिड़े माण्हू खे रोकणु घुरिजे। नसरुद्दीन थधे मुर्ख सां चयाईं, फ़रीद, छा तूं सम्झीं थो त हिकु ग़रीब बकरार मुंहिंजी सल्तनत खे ख़तरे में विझी सघे थो? वज़ीर फ़रीद ख़फ़गी ऐं सां चयाईं, क़िबला, ख़तरो नंढो या वॾो नाहे, ख़तरो हूंदो आहे। रियत जॾहिं कंहिं ॿिए माण्हू खे ॿुधणु लॻे त बादशाह जे हुकुम खे पोइते रखे त इहो सल्तनत लाइ सुठो नाहे। बादशाह कुझु न चयो, पर दिलि अंदरि हू ॼाणे पियो त वज़ीर जो मतिलबु सल्तनत जी भलाई न पर पंहिंजी ताक़त जो बचाव आहे। साॻी राति बादशाह ॿीहर ॻुझे नमूने ॻोठ पहुतो ऐं जमाल खे सभु ॻाल्हि ॿुधाए छॾी। जामुआल ख़ामोश थी बादशाह ॾांहुं ॾिठो ऐं चयाईं, नासिर भाउ, जेकॾहिं सचाई सां हुकूमत कंदो त रियत कॾहिं बि तोखे छॾे न वेंदी, पर जेकॾहिं तुंहिंजा वज़ीर ज़ुल्म कंदा ऐं तूं अखि बंदि रखंदे त पोइ तोखे को बचाए न सघंदो। रीत जी दिलुनि महल जे सोन सां न पर इंसाफ़ सां फ़तेह थियूं। उहे लफ़्ज़ बादशाह लाइ तीर बणिजी दिलि में लॻा। हुन कसम खयो त हाणे खां पोइ
महल जे अंदर जी हालतुनि खे बि ॾिसंदुमि ऐं न रुॻो ॿाहिरि जी हालतुनि खे। ॿिए ॾींहुं बादशाह दरबार लॻाई। सभु वज़ीर अमीर सरदार वेठा हुआ। बादशाह ओचितो हुकुम ॾिनो त ख़ज़ाने जा हिसाब किताब पेश कया वञनि। वज़ीर फ़रीद ऐं संदसि साथी हिकु ॿिए जे हॿिकजी विया। हिसाबनि में खोट निकिती। माण्हुनि जा टैक्स वधी विया हुआ पर ख़ज़ाने में रक़म घटि हुई। बादशाह सख़्तु लहजे में चयाईं, इहे पैसा रीत जा हुआ। जेकॾहिं कंहिं बि खाई वरिता आहिनि त हू रीत जो ॾोहारी आहे, मुंहिंजो न। दरबार में सन्नाटो छांइजी वियो। जमाल जा लफ़्ज़ बादशाह जे ज़हन में गूंजण लॻा। सच ऐं कूड़ में फ़र्क़ु कॾहिं बि मुश्किल नाहे, मुश्किल रुॻो दिलि आहे। उन ॾींहुं खां बादशाह नसरुद्दीन रीत लाइ नओं कानून ठाहियो ऐं टैक्स घटि कया विया। माण्हुनि सां इंसाफ़ कयो वियो ऐं ज़ुल्म कंदड़ वज़ीरनि खे सज़ा ॾिनी वई। जमाल खे जेको हिकु आम बकरार हू बादशाह पंहिंजे ख़ासि सलाहकार बणायो। जमाल कॾहिं बि वॾा कपिड़ा न पाया, न महल में रहणु पसंदि कयो। हू हमेशह चवंदो, मां रुॻो हिकु बकरार आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सां रीत ख़ुशि थिए थी त इहो ई मुंहिंजो वॾो इनाम आहे। रीत जे ज़बान ते इहो किसो आम थी वियो त बादशाह नसरुद्दीन जो सभ खां वॾो वज़ीर को अमीर न पर हिकु बकरार आहे ऐं उहो ई बकरार बादशाह खे इंसाफ़ जे रस्ते ते रखण लाइ हमेशह यादि ॾियारींदो आहे। उहा कहाणी वक़्त सां गॾु रिवायत बणिजी वई। जेको जे हुकुमरान रीत खां दूर थी वञे उहो ख़तमु थी वञे थो, पर जेको हुकुमरान बकरार जी सचाई ॿुधे थो उहो हमेशह जीरो रहे थो। वक़्तु गुज़रंदो रहियो। बादशाह नसरुद्दीन जी हुकूमत में इंसाफ़ वधी वियो। रीत ख़ुशहाल थियण लॻी। ॻोठाणा शहर जा वापारी, हारी मज़दूर सभु माण्हू दुआ ॾींदा हुआ त अलाह असांखे बादशाह खे सलामत रख, जंहिंजी दिलि में रीत लाइ प्यार आहे। पर वज़ीर फ़रीद ऐं संदसि साथियुनि जी दिलनि में हसद वधंदो वियो। हू सोचे रहिया हुआ त हाणे त असांजे ॻाल्हि जो क़दुरु ई नाहे रहियो। सभु बादशाह वटि जमाल जी ॻाल्हि ॿुधाइनि था। जेकॾहिं अहिड़ी तरह हलंदो रहियो त असांजा नाला ई मिली वेंदा ऐं हीउ नालो मिटी में मिली वेंदो। तंहिं करे वज़ीर साज़िश कई त जमाल खे दरबार में बदनाम कयो वञे। हिकु ॾींहुं जॾहिं बादशाह शिकार लाइ ॿाहिरि वियो तॾहिं वज़ीरनि जमाल खे चयो, ए बकरार, तूं त पाण खे वॾो अक़लमंद थो सम्झें। अच त असांजे हिकु सुवाल जो जवाबु ॾे। जेकॾहिं तूं नाकाम थी वियसि त बादशाह खे ॿुधाईंदासीं तूं कूड़ थो ॻाल्हाईं। जमाल मुस्कुराईंदे चयाईं, पुछो सुवाल जेको पुछणु थो चाहीं। वज़ीर फ़रीद पुछो, छा तूं ॿुधाए सघीं थो त सल्तनत जो सभ खां वॾो ख़ज़ानो कहिड़ो आहे? जमाल बिना देर जे वराणियो, सल्तनत जो वॾो ख़ज़ानो सोन चांदी महल या नाहिनि, रीत जी मोहबत ऐं इतमाद ई सभ खां वॾो ख़ज़ानो आहे। जेकॾहिं रीत दिलि सां बादशाह सां गॾु आहे त पोइ रीत सल्तनत खे को बि दुश्मन ख़तमु करे न सघे थो। इहे लफ़्ज़ ॿुधी वज़ीरनि जा चहिरा फकी थी विया ऐं छो त साॻिए वक़्तु बादशाह नसरुद्दीन बि शिकार मां वापसि अची रहियो हुयो ऐं हुन सभु ॻाल्हियूं ॿुधियूं। बादशाह गुस्से सां वज़ीरनि ॾांहुं ॾिठो ऐं चयईं, तव्हां जमाल खे आज़माइण आया हुया, पर असल में पंहिंजे पाण खे आज़माए छॾियो आहे। सल्तनत जो ख़ज़ानो वाक़ई रीत जो एतमाद आहे ऐं इहो मूंखे जमाल सेखारियो आहे। हाण खां पोइ जेको बि रीत सां ज़ुल्म कंदो उहो मुंहिंजो दुश्मन हूंदो। इन्हनि लफ़्ज़नि खां पोइ वज़ीर फ़रीद संदसि उहिदे तां हटायो वियो ऐं ॿिनि साज़िशी वज़ीरनि खे बि सज़ा ॾिनी वई। जमाल खे दरबार में इज़त सां विहारियो वियो, पर हू हमेशह पंहिंजे ॿकरियुनि वटि ई रहंदो हो। जॾहिं को माण्हू संदसि खां पुछंदो त जमाल, तूं हाणे वज़ीर आहीं, महल में छो नथो रहीं? जमाल खिलंदे चवंदो हो, मूं लाइ ॿकरियूं ई वॾो महल आहिनि। मुंहिंजी इज़त मुंहिंजे सच में आहे, न वॾनि कपिड़नि में। अहिड़ी तरह वक़्तु गुज़रंदो वियो। बादशाह नसरुद्दीन
पंहिंजी रीत सां प्यार, इंसाफ़ ऐं सचाई जी बुनियाद ते हुकूमत कई ऐं संदसि हुकूमत जो मिसाल ईंदड़ सदियुनि ताईं ॾिनो वेंदो रहियो। कहाणी जो सबक़ु इहो थियो त रीत जी दिलनि में जाइ ठाहिण लाइ महल न पर इंसाफ़ घुरिजे। सचाई सां हुकूमत कबी त बक़रार बि हुकुमरान जो वॾो उस्ताद बणिजी सघे थो। दोस्तो, अॼु जी कहाणी पुॻी पंहिंजी पुॼाणी ते। ज़रूरु असांजे शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा नेक्स्ट कहाणी जे लाइ। अल्लाह हाफ़िज़।